ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के ब्यूरो चीफ जावेद मेमण मूजिब वापडा के निजकारी ख़िलाफ़ सॼे मुल्क वांगुरु ठठे में ज़िले ठठे ऐं सिजावल के वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां हेस्को ऑफिस मकली खां मकली मेन नेशनल हाईवे ताईं एहतजाजी रैली कढी वई, जिते वापडा हेस्को के सवे मुलाजिमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन वापडा के निजकारी ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौके ते वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन CBA ठठो ऐं सिजावल ज़िले जे अॻुवाणनि वहीद अली रिंद, मुनवर तारो, अमीर खोसो, शेर ज़मा सहतो, रहमान ख़ान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजे अॻुवाण अब्दुल लतीफ़ निज़ामाणी जी अपील ते सॼे मुल्क वांगुरु ठठे में बि वापडा जी निजकारी ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं। हिननि चयो त वापडा में सहूलियतुनि जो फ़क़दान आहे, उते हिफ़ाज़त नाहे, न सामान आहे, न गाॾियूं। तंहिं हूंदे बि असांजा मज़दूर पंहिंजी जान खे हथ में खणी कमु करे रहिया आहिनि। निजकारी जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त इस्लामाबाद में दम दम मस्त कलंदर हूंदो।